अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ॾिसी रहियो HRJDO न्यूज़ ऐं आहियां वज़ीर उनर नवाब शाह। मां ख़बर शामिल कयूं था। अब्दुल सलाम ॾहरीअ जी एहसास किफ़ालत प्रोग्राम तहत मिलंदड़ इमदादी रक़म जे लाइ मुख़्तलिफ़ ॻोठनि ऐं शहरनि मां नौजवान ऐं पोड़ियूं औरतूं बचनि थियूं। उन्हनि खे बि ॾोकड़ मिली रहिया आहिनि। उन सिलसिले में सचल सरमस्त कॉलेज सेंटर, म्यूनिसिपल बॉयज़ हाई स्कूल सेंटर ऐं HM ख्वाजा बॉयज़ हाई स्कूल जे सेंटरनि ते ॾोकड़ ॾिना वञनि पिया। ख़ासि तौर ते जेके पीरसन औरतूं आहिनि उहे बचनि पियूं ऐं लेडीज़ पुलिस नवाब शाह उन्हनि जी मदद करे उन्हनि खे खणी काउंटर ते पहुचाइनि थियूं ऐं पैसा मिलण खां पोइ वरी उनखे खणी ॿाहिरि पहुचाइनि थियूं जितां उन्हनि खे संदन वारस वठी वञनि था। अहिड़ो हिकिड़ो मिसाल म्यूनिसिपल बॉयज़ हाई स्कूल में पेश आयो, जॾहिं हिकु पीरसन औरत ॾोकड़नि लाइ पहुती त उनखे वूमेन पुलिस थाणे जे SHO मरियम भुर्ट, वॾो मुंशी शबाना कोराई, सुम्या चनड़ ऐं हिना ज़ुल्फ़कार उन पीरसन औरत खे कुर्सीअ ते विहारे ऐं कुर्सीअ खे खणी ॿाहिरि पंहिंजे वारसनि हवाले कयो। अहिड़े अमल सां पुलिस जे इज़त में इज़ाफ़ो थिए थो ऐं पुलिस ख़िलाफ़ ग़लति तासुर खे ख़तमु करण में बि मदद मिले थी। HRJDO न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बर ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।